पनवा किले में ज़ालिम जुनूनी शख्स 5 ॿारनि ऐं 6 औरतुनि समेत 11 गर्भातियुनि खे खंजर जा वार करे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। पनवा किल पुलिस वाक़े में मुलविस जवाबदार खे 3 पुटनि समेत गिरफ़्तार करे वरितो। मामले जी जांच शुरू। पनवा किल वेझो कैंट थाणे जे हद ॻोठ हालेजवी में इंतहाई झोरींदड़ वाक़ियो पेश आयो आहे, जिते ज़ालिम शख्स अब्दुल वहाब इंदड़ पंहिंजे घर में मौजूद निंड सुतल 5 मासूम ॿारनि 6 औरतुनि समेत 11 ॼणनि खे तेज़ धार वारे खंजर सां कुही बेदर्दी सां क़त्ल करण बाद फरार थी वियो, जंहिंखे बाद में आदिलपुर वारे इलाइक़े मां 3 पुटनि समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। इंतहाई दिल दहिलाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे पनवा किल जे कैंट थाणे जे हद ॻोठ हालेजवी में, जिते ज़ालिम शख्स अब्दुल वहाब इंदड़ पंहिंजे निंड पियल घर भातियुनि खे तेज़ धार वारे खंजर सां हमलो करे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़ियो करण बाद ज़ालिम जवाबदार मौक़े तां फरार थी वियो, जंहिंखे बाद में आदिलपुर वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो आहे। बेरहमी सां क़त्ल कयल घर भातियुनि में जवाबदार वहाब इंदड़ जी घरवारी, 3 पुट, 2 पोटा ऐं 1 नुंहुं शामिल आहिनि। एसएसपी सखर इरफान समूह मूजिबि वाक़े जे मुख्य जवाबदार अब्दुल वहाब इंदड़ खे 3 पुटनि हबीबुल्ला, हिज़बुल्ला ऐं दुर मोहम्मद समेत गिरफ़्तार करे खान वाक़े बाबति पुछा ॻाछा कई पई वञे, जॾहिं त हिन वक़्त ताईं अफ़सोसनाक वाक़े जा कारण मालूम नाहिनि थी सघिया। होॾां इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जवाबदार कुझु वक़्त अॻु में पंहिंजे भाउ खे पिणु क़त्ल कयो आहे। पनवा किल में 11 भातियुनि खे बेदर्दी सां छुरियुनि जा वार करे क़त्ल करण वारे वाक़े बाद इलाइक़े में ॾुख ऐं ख़ौफ़ वारी सूरत हाल छांइजी वई आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, पनवा किल।